मरहूम सरदार अली मोहम्मद खान महर जी जनाज़े निमाज़ा खानगढ़ जे गोहर प्लस में 9 वॻे अदा कई वई। जनाज़े निमाज़ मियाँ ख़ालिद सुल्तान पढ़ाई। मरहूम सरदार अली मोहम्मद खान महर जी जनाज़े निमाज़ में MNA गौस बख्श खान महर, MPA शहरियार महर, MPA शहरियार शहर बाबर लुंड, फ्याज खान लुंड, MPA अली गौर खान महर, MPA राजा खान महर, सूबाई सलाहकार मोहम्मद बख्श खान महर, मीर इफ्तिखार खान लुंड ऐं घोटकी समेत समूरी सिंध मां आयल सियासी समाजी अॻवाननि समेत महर बिरादरीअ जे हज़ारे माण्हुनि शिरकत कई। जनाज़े निमाज़ बैदि सूबाई वज़ीर सैयद नासिर हुसैन शाह, गवर्नर सिंध इमरान इस्माइल ऐं ॿिया सियासी समाजी अॻवान पिणु महर सरदारनि सां अली मोहम्मद खान महर जी वफ़ात ते ताज़ियत लाइ खानगढ़ पहुची विया। आख़िरी दीदार वक़्तु माण्हू ओछांगरूं ॾेई रोईंदा रहिया ऐं सोग वारो माहौल छांयल रहियो। अली मोहम्मद महर जी जनाज़े निमाज़ा बैदि खेसि अबाणे क़ब्रिस्तान में मिटीअ मां हवाले कयो पियो वञे।